ज़ीरो यानी ॿुड़ी खे रियाज़ी जे मैदान में आणण वारो इनक़लाबी क़दम कहिड़े मुस्लमान रियाज़ीदान जो आहे? अबू मूसा अल ख्वारिज़मी, इब्ने खुल्दून, अबू रिहान, कंहिं बि न। त इन जो करेक्ट आंसर आहे अबू मूसा अल ख्वारिज़मी। ज़ीरो यानी ॿुड़ी खे रियाज़ी जे मैदान में आणण वारो इनक़लाबी क़दम अबू मूसा अल ख्वारिज़मी जो आहे, जेको पाण मुस्लमान रियाज़ीदान हो। बेगम सुगरा हिदायतुल्ला सिंध जे कहिड़े शहर में जनमु वरितो? हैदराबाद, सखर, शिकारपुर, खैरपुर। सही जवाबु आहे शिकारपुर। बेगम सुगरा हिदायतुल्ला शिकारपुर शहर में जनमु वरितो। पाकिस्तान जे झंडे खे फड़काइण वारी पहिरीं औरत केरु हुई? बेनज़ीर भुट्टो, राना लियाकत अली ख़ान, बेगम सुगरा हिदायतुल्ला, फातिमा जिन्ना। त इन जो सही जवाबु आहे बेगम सुगरा हिदायतुल्ला। बेगम सुगरा हिदायतुल्ला कहिड़ी इमारत ते झंडो चाढ़ियो? सिंध असेंबली, मीनार पाकिस्तान, पंजाब सेक्रेटरेट, सिंध सेक्रेटरेट। इन जो सही जवाबु आहे पंजाब सेक्रेटरेट। बेगम सुगरा हिदायतुल्ला पंजाब सेक्रेटरेट जी इमारत ते झंडो चाढ़ियो। मशहूरु किताब गुलिस्तान, बोस्तान ऐं करीमा कंहिंजा लिखियल आहिनि? मिर्ज़ा कलीच बेग, शेख सईदी, नबी बख्श बलोच, हिननि मां को बि न। सही जवाबु आहे शेख सईदी। ही टई किताब गुलिस्तान, बोस्तान ऐं करीमा शेख सईदी जा लिखियल आहिनि। शेख सईदी किथे जा हो? ईरान जे शहर शिराज़ में, ईरान जे शहर तेहरान में, इराक बगदाद में, हिननि मां को बि न। त इन जो करेक्ट आंसर आहे ईरान जे शहर शिराज़ में। शेख सईदी ईरान जे शहर शिराज़ में पैदा थियो। क़ुरान शरीफ़ खे फ़ारसी ज़बान में तर्जुमे करण जी इजाज़त कंहिं ॾिनी? इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह, हाजी अहमद, नबी बख्श बलोच, हिननि मां को बि न। करेक्ट आंसर आहे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह। क़ुरान शरीफ़ खे फ़ारसी ज़बान में तर्जुमे जी इजाज़त इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह ॾिनी। पहिरीं इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस किथे थी? लाहौर पाकिस्तान में, मराकश जे शहर रिबात में, ईरान जे शहर तेहरान में, हिननि मां किथे बि न। त इन जो करेक्ट आंसर आहे मराकश जे शहर रिबात में। ॿी इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस किथे थी? लाहौर में, तेहरान में, रिबात में, ताइफ़ में। त इन जो करेक्ट आंसर आहे लाहौर में। ॿी इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस लाहौर में थी, जंहिंजी अॻुवाणी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे कई। दुनिया जो सभ खां वॾो क़िलो कहिड़ो आहे? उमरकोट, रनीकोट, लालीकोट, हिननि मां को बि न। त इन जो करेक्ट आंसर आहे रनीकोट। दुनिया जो सभ खां वॾो क़िलो रनीकोट आहे। कोटड़ी बैराज में केतिरा दरवाज़ा आहिनि? 42, 43, 44 या 45। त करेक्ट आंसर आहे 44। कोटड़ी बैराज में टोटल 44 दरवाज़ा आहिनि। पाकिस्तान में केतिरा बैराज आहिनि? 2, 3, 4 या 5। त करेक्ट आंसर आहे 3। पाकिस्तान में टोटल 3 बैराज आहिनि। गुडू बैराज, सखर बैराज ऐं टियों कोटड़ी बैराज। इस्लामी क़ानूननि या क़ुरान शरीफ़ जे क़ाइदनि खे छा चइबो आहे? मुजतहिद, इस्लामी क़ानून, इस्लामी क़ाइदो, हिननि मां को बि न। त इन जो सही जवाबु आहे मुजतहिद। इस्लामी क़ानूननि या क़ुरान शरीफ़ जे क़ाइदनि खे मुजतहिद चइबो आहे। जंग उहद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन झंडो कंहिंजे हवाले कयो? हज़रत मसअब बिन उमैर, हज़रत अली अलैहिस्सलाम, हज़रत तलहा, हिननि मां को बि न। त इन जो करेक्ट आंसर आहे हज़रत मसअब बिन उमैर। जंग उहद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झंडो हज़रत मसअब बिन उमैर जे हवाले कयो। जंग ख़ैबर में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन झंडो कंहिंजे हवाले कयो? हज़रत मसअब बिन उमैर, हज़रत अली अलैहिस्सलाम, हज़रत तलहा रज़ियल्लाहु अन्हु, हिननि मां को बि न। त इन जो करेक्ट आंसर आहे हज़रत अली अलैहिस्सलाम। जंग ख़ैबर में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन झंडो हज़रत अली अलैहिस्सलाम जे हवाले कयो। इस्लामाबाद में 23 मार्च ते केतिरनि तोबनि जी सलामी ॾिनी वेंदी आहे? त इन जो करेक्ट आंसर आहे 31। 23 मार्च ते इस्लामाबाद में 31 तोबनि जी सलामी ॾिनी वेंदी आहे। सूबाई गादियुनि वारे हंधि 23 मार्च ते केतिरनि तोबनि जी सलामी ॾिनी वेंदी आहे? करेक्ट आंसर आहे 21। सूबाई गादियुनि वारे हंधि 23 मार्च ते 21 तोबनि जी सलामी ॾिनी वेंदी आहे। कहिड़ी जंग में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खाई खोटी? जंग उहद, जंग ख़ैबर, जंग खंदक, जंग बदर। त इन जो करेक्ट आंसर आहे जंग खंदक। ऐं खंदक जी माना आहे खाई या खॾ। रियाज़ी जे पहिरें किताब जो नालो छा हो? सिद्धांता, अनायक, रियाज़ी जो किताब, किताब रियाज़ी। त इन जो सही जवाबु आहे सिद्धांता।
रियाज़ीअ जे पहिरें किताब जो नालो सदहमता हो। इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस तंज़ीम जो मरकज़ी दफ़्तर किथे वाक़िअ आहे? त इन जो करेक्ट आंसर आहे जिद्दे में। इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस जी तंज़ीम जो मरकज़ी दफ़्तर जिद्दे में वाक़िअ आहे। सर शहनवाज़ भुट्टो जा वॾा असुल किथां जा रहाकू हुआ? लाड़काणे जा, गढ़ी ख़ुदा बख़्श जा, जैसलमेर जा, हिननि मां को बि न। त इन जो सही जवाबु आहे जैसलमेर। सर शहनवाज़ जा वॾा असुल जैसलमेर जा रहाकू हुआ। बंभोर शहर बाबति कहिड़ो किस्सो मशहूरु आहे? उमर मौरी जो, नूरी जाम तमाचीअ जो, ससुई पुनू जो, सुहिणी मेहार जो। त इन जो करेक्ट आंसर आहे ससुई पुनू जो। ससुई पुनू जे किसे जे करे बंभोर मशहूरु आहे। कारूंझर जबल जी पखेड़ केतिरी आहे? 25 किलोमीटर, 26 किलोमीटर, 27 किलोमीटर, 28 किलोमीटर। करेक्ट आंसर आहे 26 किलोमीटर। कारूंझर जबल किथे वाक़िअ आहे? थरपारकर नगर पार्कर, थरपारकर मिठी, उमरकोट, हिननि मां को बि न। त करेक्ट आंसर आहे थरपारकर नगर पार्कर। रनीकोट क़िलो किथे वाक़िअ आहे? कराची में, हैदराबाद में, सखर में, लाड़काणे में। त करेक्ट आंसर आहे हैदराबाद में। रनीकोट क़िलो हैदराबाद में वाक़िअ आहे ऐं हीउ दुनिया जो सभ खां वॾो क़िलो आहे। मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह कहिड़े पेशे सां वाबस्ता हो? कोर को, लोहार को, कुंभार को या राज को। त इन जो करेक्ट आंसर आहे कौर को हुआ। ससुई किथां जी रहाकू हुई? उमरकोट, बंभोर, ठट्टे, खैरपुर। त इन जो करेक्ट आंसर आहे बंभोर। ससुई असुल बंभोर जी रहाकू हुई। बेगम सुगना हिदायतुल्लाह जी शादी कंहिंसां थी? गुलाम हुसैन हिदायतुल्लाह, हिदायतुल्लाह गुलाम हुसैन, हिदायत हुसैन, हिननि मां को बि न। त इन जो करेक्ट आंसर आहे गुलाम हुसैन हिदायतुल्लाह। बेगम सुगना जी शादी गुलाम हुसैन हिदायतुल्लाह सां थी। सो उमेदु आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा। ऐं लास्ट में हिकिड़ो तव्हां लाइ टेस्ट सुवालु आहे ऐं उहो सुवालु आहे त पाकिस्तान जे झंडे खे फड़काइण वारी पहिरीं औरत केरु हुई? ठीकु आहे, त ॾिनल ऑप्शननि मां जेको सही जवाबु आहे उहो तव्हां मूंखे ज़रूरु कमेंट कंदा। अलाह हाफ़िज़।